लतीफ़ नौ न्यापो प्रोग्राम सां मां बीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। जेके नवां सब्सक्राइबर जुड़िया आहिनि तिन जी गिल्दे गहरायुनि सां आजिया आहे। अव्हां जी नेक तमन्नाऊं साथ ऐं सहकार लाइ कुर्ब। अव्हां जी ख़िदमत में सिंधी भेनरुनि जे सोशल कल्चरल ऐं लिटरेरी तंज़ीम मारवी तरफ़ां धणी जे सचे पांधेड़े भगत कंवरराम जे यादि में प्रोग्राम जेके असां मुनक़िद कया हुआ ऐं हिकु प्रोग्राम जिन में संत सतराम धाम जा संत मानवारा साईं साधराम जिन वक़्तु कढी उन्हनि शिरकत कई। शिव शांति आसूदाराम आश्रम जे रूहानी रहबर संत साईं चांडूराम जिन हमेशह असांखे उन्हनि जी आशीर्वाद मिलंदी रही आहे और उहे बि शामिल हुआ। अव्हां सां डॉक्टर सरोजनी कुमार तरफ़ां मास्टर चंद्र जो यादगार कलाम जेको आहे पेश करे पंहिंजा श्रद्धा जा गुल अर्पण करे रहिया आहियूं। हलिया हलिया सुहिणा ख़ूबसूरत गीत अव्हां सां वंडे रहिया आहियूं। हलिया 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 सुहिणा हलिया हलिया सुहिणा हलिया हे बचे तुम गॾ गुज़ारियूं हार जे नटाए हलिया 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 सुहिणा हलिया हलिया सुहिणा हलिया हे बचे तुम गॾ गुज़ारियूं हार जे नटाए हलिया हलिया
होती असंच सगळे काही लोकांची आवाज ऐकली गोंगाट